अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां ज़ाहिद अली तहीम ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो ZAT ऑफिशियल यूट्यूब चैनल। दोस्तों, उम्मीद आहे तव्हां दोस्त सभु ठीकु हूंदा ऐं ख़ैरियत सां हूंदा। दोस्तों, अॼु जी हिन वीडियो में मां तव्हां दोस्तनि खे ज़हर ज़िंदगी ड्रामे जे बारे में ॿुधाइण वारो आहियां। दोस्तों, अॼु जी हिन वीडियो में मां तव्हां दोस्तनि खे ॿुधाईंदुसि त अॼु सूमर जो ॾींहुं आहे, यानी 26 तारीख़ आहे। अॼु शाम ही ड्रामो सिंध TV चैनल ते हलायो वेंदो या न, अॼु मां तव्हांखे अॼु हिन वीडियो में ॿुधाइण वारो आहियां। दोस्तों, पोइ वीडियो में मां तव्हां दोस्तनि खे ॿुधायो हो त ज़हर ज़िंदगी ड्रामो छो बंदि थियो आहे सिंध TV चैनल ते, ऐं अॼु जी हिन वीडियो में मां तव्हांखे ॿुधाईंदुसि त अॼु शाम ही ड्रामो सिंध TV चैनल ते हलायो वेंदो या न। दोस्तों, वीडियो शुरू करण खां पहिरियां तव्हां दोस्तनि खे हिकु नंढड़ी गुज़ारिश आहे, जेकॾहिं तव्हां अञा ताईं मुंहिंजी वीडियो खे लाइक नाहे कयो त मुंहिंजी वीडियो खे लाइक कयो, ऐं हा, वीडियो पसंदि अचे त कॉमेंट ज़रूरु कजो। जी दोस्तों, काफ़ी सारा दोस्त चई रहिया आहिनि त अॼु शाम ज़हर ज़िंदगी ड्रामो सिंध TV चैनल ते हलायो वेंदो। दोस्तों, घटि चांस आहिनि ज़हर ज़िंदगी ड्रामो यानी अॼु शाम हलण जा। दोस्तों, चांस आहिनि बि सही त हलंदो। दोस्तों, ॾिठो वञे त ज़हर ज़िंदगी ड्रामो अञा ताईं रिकॉर्डिंग थी रहियो आहे, त यानी फुल मुकम्मल रिकॉर्डिंग न थियो आहे। इन सबबु ॾिठो वञे त अॼु शाम ज़हर ज़िंदगी ड्रामो सिंध TV चैनल ते कोन हलंदो। दोस्तों, अञा ताईं तेज़ीअ सां रिकॉर्डिंग ज़हर ज़िंदगी ड्रामे जी हली रही आहे। काफ़ी सारनि अदाकारनि जा सीन रिकॉर्डिंग थी चुका आहिनि ऐं अञा कुझु रिकॉर्डिंग थींदा। दोस्तों, काफ़ी सारी रिकॉर्डिंग अञा पोइना रहियल आहे, जेकी रिकॉर्डिंग थी रही आहे। दोस्तों, चांस घटि आहिनि जो अॼु शाम ज़हर ज़िंदगी ड्रामो सिंध TV चैनल ते हलायो वेंदो। काफ़ी दोस्त चई रहिया आहिनि त अॼु शाम ज़हर ज़िंदगी ड्रामो सिंध TV चैनल ते हलायो वेंदो, पर चांस घटि आहिनि। दोस्तों, उम्मीद कयां थो तव्हां दोस्तनि खे ही वीडियो पसंदि आई हूंदी। जेकॾहिं तव्हां दोस्तनि खे ही वीडियो पसंदि आई आहे त मुंहिंजी वीडियो खे लाइक कंदा ऐं कॉमेंट ज़रूरु कंदा। महिरबानी दोस्तों, अल्लाह पाक तव्हांखे ख़ुशि रखे, सलामत रखे।